नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा आहियूं त अमेरिका में पुलिस वटि गिरफ़्तारी दौरान 46 साला कारे नस्ल जी जांच फ्लोट जे मारिजी वञण ते मुख्य जवाबदार पुलिस ऑफिसर ड्रेक चावन खे ॿिनि साथी एहलकारनि समेत नौकरी मां हटाइण जे बावजूदि सॼे मुल्क में पुरतशद्दुद मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि। आलमी ख़बरूं इदारे मूजिबि हलंदड़ हफ़्ते जी शुरूआति सोशल मीडिया ते वायरल थींदड़ हिकु वीडियो में पुलिस वटि गिरफ़्तारी दौरान हिकु शख़्स जी मारिजी वञण जो मामलो हंगामी ऐं पंजडाह ताईं वञी पहुतो आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस ऑफिसर ड्रेक चावन हिकु कारे नस्ल जे शख़्स खे गिरफ़्तार करण खां पोइ पुलिस गाॾी जे वेझो लेटाए उन जी ॻिची ते पंहिंजो गोॾो रखी वेठो आहे ऐं वीडियो ठाहींदड़ शख़्स ऐं ॿिनि रस्ते वेंदड़ पुलिस ऑफिसरनि खे मुज़ाकरा शख़्स जो साहु ॿुसाड़जनि तरफ़ ध्यानु छिकरायो ऐं तशद्दुद जो शिकार बणियल मुज़ाकरा शख़्स बि हल्की आवाज़ में इहो चए त मुंहिंजो साहु ॿुसाड़जी रहियो आहे, पर पुलिस ऑफिसर हिकु बि न ॿुधी एसी ताईं जो 46 साला शख़्स जी मौत वाक़ई थी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।